सिंध जे अज़ीम बुज़ुर्ग ऐं औलिया ऐं सिंध जे अवाइली शाइर हज़रत शाह अब्दुल करीम बुर्ली वारे जे क़ाइम मक़ाम गादी नशीन सैयद असद अली शाह जी रिहाइशगाह ते पहुतासीं। सैयद असद अली शाह पारां पुरतफ़ाक़ इस्तक़बाल कयो वियो ऐं आयल ॿियनि महिमाननि सां पिणु गर्मजोशी सां मुलाक़ात कई। नाज़रीन, हिन वक़्तु जेका असां सां गॾु हस्ती मौजूदु आहे उहा कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। रूहानी लिहाज़ खां, समाजी लिहाज़ खां, सियासी लिहाज़ खां, हर लिहाज़ खां उहो हिकिड़ी वॾी कदावर शख़्सियत आहे। पाण दरगाह हज़रत शाह अब्दुल करीम बुर्ली वारे जा क़ाइम मक़ाम गादी नशीन साईं सैयद असद अली शाह साहब आहिनि। साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो। साईं, तव्हां इहो फरमाईंदा त मेले जे अंदरि दरगाह जेका आहे औक़ाफ़ खाते वारनि जे हवाले आहे ऐं औक़ाफ़ खाते वारा जेके आहिनि उहे दरगाह जी तरफ़ कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे सो तवजो नथा ॾियनि ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ हेतिरी कुझु हाई घोड़ा जेका आहे उहा थी, उनजे बावजूदि को बि एक्शन कोन थो थिए। इन जे बारे में तव्हांजो छा फ़रमानु आहे? बसि यार, डिपार्टमेंट जी जेका आहे उहा नाअहली आहे। सिस्टम जेको आहे पाण वटि जेको हुनखे हलाए पियो हुनजी बि नाअहली आहे कि को डिपार्टमेंट पंहिंजो कमु कोन थो करे ऐं जेके सिस्टम हलाइण वारा उहो ॾिसनि कोन पिया। जेके बि इलेक्टेबल्स आहिनि असल में त हुननि खे सुपरवाइज़ करणो आहे, हुननि जी ज़िम्मेवारी आहे। जीअं पाण वाद सां चई बाबा असांखे मज़बूत करियो त असीं पाड़े जी ओड़े जी ख़िदमत करियूं, ज़िम्मेवारी हुननि जी आहे, MP साहब जी आहे, MLA साहब जी आहे, असांजी आहे। दरगाह उहा असांजी कोन्हे, असीं चौकीदार आहियूं, गुहारीदार आहियूं दरगाह जा। दरगाह सभिनी जी आहे। फैज़ जेतिरो असांखे हितां मिली सघंदो जेको ॿिए जे लाइ बि ओतिरो ई फैज़ आहे, फ़र्क़ु कोन्हे। दरगाह उहा असांजी कोन्हे, दरगाह सॼे पाड़े जी आहे, सॼे सिंध जी आहे। दरगाह जे अंदरि जेको आहे हिननि जी जेका आहे मतिलबु हा, औक़ाफ़ डिपार्टमेंट जी ॻाल्हि पई थी कि औक़ाफ़ डिपार्टमेंट जी नाअहली आहे, सिस्टम जी नाअहली आहे। ही उहे दरगाहूं आहिनि, बल्कि आउं चवंदुसि कि जेके हालात थियल आहिनि, जेके इंस्टीट्यूट्स आहिनि, ही उहे इंस्टीट्यूट्स आहिनि जेके तव्हांखे माशरे में हलण जो तरीक़ो ॿुधाईंदा, जंहिंखे तव्हांखे फॉलो अगरि हुनखे कंदा त हू सिस्टम रहण जो, जीअण जो, सिस्टम हलाइण जो तरीक़ो हितां सिखबो। ही इंस्टीट्यूट्स आहिनि, हिननि खे केरु अवेल या सम्झनि कोन था या अवेल करणु कोन था चाहिनि, इहा मूंखे सम्झ में ॻाल्हि कोन थी अचे। बाक़ी अगरि जेको हिनखे वेझा ईंदा, जेको हिनखे संभालींदासीं, हिननि जी ॻाल्हि खे सम्झंदासीं। ही हिदायतूं आयूं आहिनि जेको इंसान खे हिदायत जी ज़रूरत आहे। नबूवत जो जे थ्रू हिदायत आई, हुन खां पोइ इमामत जे थ्रू हिदायत आई, ख़ातिमुल अंबियीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाहुम्मा सल्लि अला मोहम्मद व आलि मोहम्मद। हुन खां पोइ जेको विलायत जी हिदायत आई, पोइ ही औलिया अल्लाह आया, छोकी इंसान खे हिदायत जी ज़रूरत आहे। ऐं हिननि अची का नई ॻाल्हि कयूं कई आहे, हिननि अची हू जेका रसूल ख़ुदा ॻाल्हि कई उहा ई ॻाल्हि कई आहे। त हुननि उहा जेका ॻाल्हि रियासत मदीना जी ॻाल्हि थींदी आहे त रियासत मदीना में रियासत कीअं हलाई वई हुई उहा बि हिननि कई, असां सम्झी सघूं था। त ही ॻाल्हियूं शयूं सिस्टम दुआ करियूं था कि अल्लाह करे कि हर को पंहिंजो कमु करे सिंसियरली, पंहिंजो घर सम्झी। ही रुगो असांजो घर कोन्हे बुलवे, ही दरगाह असांजी दरगाह कोन्हे, सॼी सिंध जी दरगाह आहे। सॼी काइनात में जेके आलिम जिथे जिथे इंसानियत आहे हुनजी दरगाह आहे।
जे अंदरि इहा जेका ऐं उन दौर जो वॾे में वॾो शाइर साहिब अली शाह ऐं साहिब इन अज़ीम शाइर उन शाइर ठाराही जेका आहे जेका हवेली आहे पंहिंजी अहमियत ऐं पंहिंजी जेका आहे कलामत ऐं पंहिंजो आहे रोब आहे अज़मत जेका आहे साईं तव्हां इहो फरमाईंदा त मेले जे अंदरि दरगाह जेका आहे औकाफ़ खाते वारनि जे हवाले आहे ऐं औकाफ़ खाते वारा जेके आहिनि उहे दरगाह जी तरफ़ कंहिं बि क़िस्म जो को बि जेको आहे सो तवजो नथा ॾियनि ऐं इन्हनि जे ख़िलाफ़ हेतिरी कुझु हाई घोड़ा जेका आहे उहा थी उनजे बावजूदि को बि एक्शन कोन थो थिए इन जे बारे में तव्हांजो छा फ़रमान आहे? बसि यार डिपार्टमेंट जी जेका आहे हू नाअहली आहे सिस्टम जेको आहे पाण वटि जेको हुनखे हलाए पियो हुनजी बि नाअहली आहे कि को डिपार्टमेंट पंहिंजो कमु कोन थो करे ऐं जेके सिस्टम हलाइण वारा हू ॾिसनि कोन पिया जेके बि इलेक्टेबल्स आहिनि असल में त हुननि खे सुपरवाइज़ करिणो आहे हुननि जी ज़िम्मेवारी आहे जीअं पाण वाद सां चई बाबा असांखे मज़बूत करियो त असीं पाड़े जी ओड़े जी ख़िदमत करियूं ज़िम्मेवारी हुननि जी आहे MP साहिब जी आहे MLA साहिब जी आहे असांजी आहे दरगाह उहा असांजी कोन्हे असीं चौकीदार आहियूं बुहारीदार आहियूं दरगाह जा दरगाह सभिनी जी आहे फैज़ जेतिरो असांखे हितां मिली सघंदो जेको ॿिए जे लाइ बि ओतिरो ई फैज़ आहे फ़र्क़ु कोन्हे दरगाह उहा असांजी कोन्हे दरगाह सॼे पाड़े जी आहे सॼे सिंध ख़िदमत आहे इंसानियत जी अलमबरदारी आहे ऐं उनजा जेके औलाद आहिनि उन्हनि जी जेका दरगाह जे हवाले सां उन्हनि जा जेके अमल आहिनि उहे सिंधी दुनिया जे लाइ उहो मिसाल आहिनि ऐं असां सभिनी खे इहो अख़लाक़ी फ़र्क़ु पवंदो त अलाह जे इन्हनि वॾियुनि जे ॾिनल सबक़नि जे अंदरां जिन जे अंदरि इंसानियत जो सबक़ु आहे भाईचारे जो सबक़ु आहे प्यार जो दर्स आहे मुहबत ऐं प्रीत जो दर्स आहे ऐं इंसानियत जी इज़त ऐं ख़िदमत करण जो दर्स आहे इन्हनि दर्सनि ते असांखे करे असीं अमल करे लतीफ़ ऐं करीम जे फ़लसफ़े ते जेकर असीं अमल करियूं त हीअ धरती जेका आहे वरी जन्नत बणी सघे।